लिखंदी जे पंहिंजे हक़ पंहिंजी धरती पंहिंजे नंगनि पंहिंजे दंगनि जे लाइ विढ़ी करे उहो चाहे फांसी घाट ते चढ़ी वञे चाहे सज़ा कटे वञे चाहे जेल हुजे हाणे तारीख़ हमेशह उन माण्हू खे लिखे थी। तव्हां ॾिठो हूंदो त के चोरीअ जे केस में आहिनि के मंशा जे केस में आहिनि पर उन जे लाइ जॾहिं हुनजी का गिरफ़्तारी थी हूंदी या हू जेल में आंदा त सभु माण्हू हुन जे लाइ अल्फाज़ मां नथा सम्झां थो को अहिड़ा वज़नात कजा त उन त इहो बुरो आहे इनखे नतीजो बुराई जो मिलियो आहे। पर जॾहिं माण्हू पंहिंजे हक़ ऐं दंग नंगनि लाइ जॾहिं विढ़ंदो आहे तारीख़ ऐं हर माण्हू हुन लाइ दर्द बि रखंदो आहे त भई हिन हिकिड़ो पंहिंजो सचाई ऐं पंहिंजे इलाइक़े लाइ पंहिंजी क़ौम लाइ पंहिंजी बिरादरीअ लाइ पंहिंजे पाड़े लाइ जॾहिं हिन हक़ सच ॻाल्हायो त हिनखे इहा सज़ा थी मिले त पोइ मां सम्झां थो हुन जे लाइ क़ौमूं बिरादरियूं ओड़ो पाड़ो हर माण्हू हुन जे लाइ हमदर्दी रखे थो। ऐं अॼु जेके मेड़ाकी गठियो मां सम्झां थो शेर मोहम्मद बाजीअ सां तव्हां सभिनी जी इन जे करे हमदर्दी आहे त शेर मोहम्मद हर माण्हू लाइ ॻाल्हायो हूंदो हर माण्हू लाइ विढ़ियो हूंदो ऐं हर माण्हू सां कस रस वक़्त जी हालात सां हलियो हुन जे करे अॼु पाण गॾु खायूं इन जी हमदर्दी में रखियूं। पर कोस्तान हुजे या जुरेजी हुजे उन में जेके बिरादरियूं आहिनि चाहे छितो हुजे बारिंजो हुजे ख़ासगिर हुजे बुरफ़त हुजे कोसो हुजे गबोल हुजे रिंद हुजे बिरोई हुजे इन सभिनी जो मां सम्झां थो त दुख सूर हिकिड़ो आहे। पाण सभिनी जा हिकिड़ा समाजी तालुकात गॾियल आहिनि पंहिंजो रहणी करणी मरणो परणो समाज जो मां सम्झां थो सभु हिकिड़ो आहे। पर पाण हिकिड़े निज़ाम में जुकड़ियल पाण सभिनी खे जेको सो हिकिड़ी अहिड़ी माना आहिनि धुरियूं जेके पाण खे इस्तेमालु करे ऐं पंहिंजे अंदरि हिकिड़ियूं निफ़रतूं पैदा कराए ऐं पंहिंजो जेको नस्ल कशीअ जो जेको हिननि बिच छॾियो आहे ऐं बिरादरी में पाण खे तक़सीम कयो वञे थो ऐं उन्हनि जे अंदरि हिकिड़ा अहिड़ा जेको सो ॾार पैदा कया था वञनि जेके सदन सुधो मां सम्झां थो ख़तमु थियण ई न आहिनि। पर असांखे अलाह ताला सब्र जो मादो ॾिनो इन सभिनी नाटकनि फ़िरेबनि मकरनि खे असां सम्झी चुका आहियूं त असां कॾहिं बि कंहिं बिरादरीअ ते न को बुरो लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं न को असां उन्हनि खे शिकवा ॾींदासीं त तव्हां असांजे ख़िलाफ़ु को ग़लति कमु कयो आहे। पर असांखे इहा ज़रूरु ख़बर त उहे दोस्त कंहिं बि बिरादरी सां तालुकात हुजे पर जेके इस्तेमालु थियनि था से ख़ासि हिकिड़े मख़सूस माण्हुनि खे ख़ुशि करण लाइ ऐं मख़सूस माण्हुनि जे फ़ाइदे लाइ उन्हनि जो जॾहिं मक़सदु हासिलु थी थो वञे त मां सम्झां थो त उन्हनि खे टिशू पेपर वांगुरु उछलाए ऐं उन्हनि खे ईअं कोन था सम्झनि त तव्हां पहिरियां असांजे लाइ छा आहियो हाणे असांजे लाइ छा आहियो। असांजो दोस्तो मक़सदु इहो न आहे त कंहिंसां इख़्तिलाफ़ विझूं या कंहिंसां असां ज़्यादती कयूं। असां हिकिड़ा हिन धरतीअ ते रहंदड़ आहियूं कोस्तान ऐं दुरे जी बेल्ट ते रहंदड़ आहियूं। असांजो बि मरण जीअण जो हक़ आहे असांखे बि बुनियादी हक़ खपनि असांखे बि रोशनी खपे तालीम खपे सिहत खपे कम्यूनिकेशन खपे इन सभिनी चीज़ुनि खां असांखे महरूम करे ऐं हिते तव्हां ॾिसो न त हिकिड़े के झंग जे जानवर सां जेकॾहिं को मसइलो थिए थो शिकार जी अफ़वाह अचे थी त पूरी डिस्ट्रिक्ट जामशोरे जी इंतिज़ामिया थरथे में अची थी वञे दुरे जी इंतिज़ामिया थरथे में अची थी वञे पर हितां जो को माण्हू बेगुनाह मारियो वञे थो कुटियो वञे थो त कंहिंखे जूं बि नथो चुरे त बाबा हिकु इंसान सां ज़्यादती थी आहे ऐं हिन धरतीअ ते रहंदड़ खे फ़र्द सां ज़्यादती थी आहे उनजो को बि अहसासु कोन्हे पोइ उहो कहिड़ी बिरादरीअ सां तालुकात रखंदड़ ईअं न त रुगो हिन वक़्तु बारी जे शेर मोहम्मद सां ज़ुल्म या ॿिए कंहिं सां ज़ुल्म तव्हां सॼे हिन बेल्ट मां घुमो तव्हां जंहिंखे बि ॾिसंदव कहिड़ी बिरादरी सां तालुकात उन सभिनि सां ज़्यादतियूं आहिनि। कंहिंसां ज़मीन ते मसइलो आहे कंहिंसां मुहागे ते मसइलो आहे कंहिंसां रस्ते ते मसइलो आहे कंहिंसां समाजी बिरादरियुनि सां मसइलो आहे। अदा ही पंहिंजो समाजी बिरादरियूं ख़तमु कर ही जेको सो असांजे आकाह जे ख़िलाफ़ु आहे हे असांजे भोतार जे ख़िलाफ़ु आहे ऐं हे असांजे
जेको सो हिन इलाइक़े में शिकार थो करे। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो हज़ारे ट्रकूं काठ जूं निकिरनि थियूं, मुख़्तलिफ़ टीमूं ॿाहिरि जूं अचनि थियूं, शिकार गाहनि में शिकार कनि थियूं, बंगलनि में उनखे अयाशियूं करायूं वञनि थियूं। उन्हनि लाइ कानून न आहे, उन्हनि लाइ इंतिज़ामिया न आहे, उन्हनि लाइ हितां जा सरदार ई न आहिनि। सिर्फ़ु उन माण्हू ते हिननि जी कावड़ आहे जे माण्हू जो मुहागो, जे माण्हू जो धरती, जे माण्हू जा जबलनि, जे माण्हू जो हिन इलाइक़े में जीअण मरण, उन माण्हू ते इहे सभु पाबंदियूं आहिनि। उन माण्हू जो को बि हक़ न आहे त तूं हिन जबल मां पथर नथो खणी सघे, हिन जबल मां रेती नथो खणी सघे, हिन जबल मां तूं वण नथो वढे सघे, हिन तूं शिकार गाह में तूं घुमी फिरी नथो सघे। तोखे पाबंद कयो वियो आहे, तोखे हिकिड़ी जॻह ते महदूद कयो वियो आहे। असां चऊं था त इन महदूदीअ मां निकिरी करे असां पंहिंजा हक़ वठूं, असां हिन धरतीअ ते आज़ादु आहियूं, आज़ादु थी रहूं। जेकॾहिं असां ग़ुलाम थी रहंदासीं त मां सम्झां थो त सदन सूदो असांजे वॾड़नि खां वठी जेके हिन ग़ुलामीअ तोक में रहिया, पर हाणे असांखे बि इहो तोक पायो थो वञे ग़ुलामीअ जो। इन तोक मां महिरबानी करे निकिरूं पाण। ॾिसो हीअ जेल थाणा को अहिड़ी वॾी ॻाल्हि कान्हे। तव्हां इस्लाम खे ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर खे ॾिसो, अलाह न करे अहिड़ा इम्तिहान असां ते न अचनि। अहिड़ा जे इम्तिहान अचनि त असांजो ईमान ई कमज़ोर आहे। जेकॾहिं असां हिते ख़ुदाई मख़लूक खां एॾो ख़ौफ़ था आणियूं त अलाह खे कहिड़ो मरी जवाबु ॾींदासीं। ख़ौफ़ त पाण खे ख़ुदा जो हुजणु खपे न, जेको मौत ऐं ज़िंदगी जो मालिक आहे, इज़त ऐं ज़िलत जो मालिक आहे, जिन पाण खे साह ॾिनी आहे। पाण त इहा पाण खे ख़बर बि कान्हे साह निकिरण खां पोइ वापसि ईंदी या कोन ईंदी। त पाण ख़ुदा ते ख़ौफ़ रखूं। पाण खे ख़ुदा पैदा कयो हिन धरतीअ ते, पाण खे ख़ुदा ज़मीन फर्श अर्थ ज़मीन पाण जे लाइ विछाए छॾी आहे, पाण खे रोज़ी जो अलाह ताला ज़ामिन आहे। पाण छो चऊं त बाबा असां जेकॾहिं ग़ुलामी न कंदासीं, असांजो रोज़ी जो मसइलो आहे, असांजे पेट जो मसइलो आहे। बाबा जिते तव्हां वञी ॾिसो, जिते इहे सरदार बि न आहिनि, जिते इहे जागीरदार बि न आहिनि, उहे माण्हू असांखां बहितर ज़िंदगी गुज़ारीनि था। उहे माण्हू असांखां सुठो खाधो खाइनि था, सुठे घर में रहनि था, सुठो लिबास पाइनि था। असीं जेके सदन खां वठी ग़ुलाम थी रहिया आहियूं, जेको हिनखे ख़ुदा ई सम्झो वेठा आहियूं, जेके असीं रोज़ीअ जो रिस्क जो हिनखे पाण खे हिनखे ज़ामिन बनाए वेठा आहियूं, उन्हनि जो हशर इहो आहे त असां सुठी ज़िंदगी नथा गुज़ारे सघूं। ऐं जेकॾहिं को सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहे थो, उन सां इहो हशर आहे जेको तव्हां जमील खे ॾिठो हूंदो ऐं अहिड़ा बारी जा खोड़ ॾिठा हूंदा जिन बि इहा हक़ जी ॻाल्हि कई आहे, जिन सुठी ज़िंदगी गुज़ारण जी ॻाल्हि कई आहे, पंहिंजी बिरादरी जी, पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कई आहे, त उन्हनि सां इहो ई हशर कयो वियो आहे। ख़ुदा जे वास्ते ही जेल थाणा हिन खां न ॾिजो, ही पंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू जेल में ईअं पंहिंजे मसइले में हलियो थो वञे। पोइ बाबा अॼुकल्ह ॾिसो न था, हुसल पोटा खून कयूं, केर बि हुनजी मदद करण लाइ तयारु कोन्हे। पाण छो नथा मदद करियूं त बाबा हुन हिकिड़ो मर्डर कयो आहे, ग़लति कयो, पाण हुनखे ग़लति था सम्झूं। पर अहिड़ा केस आहिनि जेके माण्हू लोड़ीनि पिया सालनि जा साल, जेकॾहिं पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे इलाइक़े लाइ, पंहिंजी बिरादर लाइ जेकॾहिं वरी जेल में हूंदासीं त पाण हिकिड़ो सिंगार बणिजंदासीं, पाण हिकिड़ो तहरीक जो हिसो बणिबासीं। हज़ारे माण्हू असांजे इस्तक़बाल कनि थियूं, हज़ारे माण्हू असां लाइ बीह छो थियूं ॻाल्हाइनि, सिर्फ़ु इन जे करे त हीअ हक़ ऐं सच ते। अगरि हक़ सच ते न हुजूं, मां सम्झां थो सिर्फ़ु केर बि कंहिंजे लाइ हमदर्दी न रखे। तो ख़ुदा रा तव्हां सभिनी खे पुरअमन ज़ोर था ॾियूं त तव्हां पंहिंजे नसुल लाइ, पंहिंजे इलाइक़े लाइ, पंहिंजे वतन लाइ बहितर सोचो, जेको उनखे मुस्तक़बिल में कमु अचे। बाक़ी असां ज़िंदगी बि ज़िंदगी जा ग़ुलाम रहंदासीं त पोइ असांजो हाल इहो हूंदो ऐं हिन जे चवण ते असांखे मरणो पवंदो, जीअणो पवंदो, उथणो पवंदो, वेहणो पवंदो, बिरादरी सां मोचेरो करिणो पवंदो। पोइ त असांजो माना ईअं सम्झो त पोइ हिन खां असां ख़ुदकशी करे छॾींदो आहे बहितर। अॼु जेकर शेरमन जेल में वियो आहे, हुनजी मुलाक़ात हुनजे हर माण्हू दर्द रखियो आहे त हुनजे सचाईअ सां रखियो आहे। अगरि हुन में सचाई न हुजे, ठगी हुजे, ॿ नंबरी हुजे, शायदि इहे हमदर्दी पाण सभु न रखूं। वरी बि तव्हां सभिनी खे जस शाबस, जेके हिन मेड़ाके में गॾु थिया आहियो, हमदर्दी रखी आया आहियो, जेके जेल में आया दोस्त, जिन सोशल मीडिया जे हवाले सां आवाज़ु उथारियो, जिन प्रिंट मीडिया जे हवाले सां आवाज़ु उथारियो, जिन दोस्तनि फ़ोन ते राब्तो करे हाल अहवाल वरितो, इन सभिनी खे मां सम्झां थो जस ऐं शाबस हुजे ऐं इन्हनि जूं हमदर्दियूं आहिनि, बल्कि शेरमो सां न, पंहिंजी बिरादर सां, कोस्तान में जेके बिरादरियूं रहनि सभिनी सां। पर हिन वक़्तु असां कोस्तान जे जेके बिरादरियूं रहनि थियूं, चाहे शेणू हुजे,
चाहे ख़ासकेली हुजे, गुरफत हुजे, छुटो हुजे, पर मुख़्तलिफ़ माण्हुनि असांखां फ़ोनूं करे पंहिंजूं हमदर्दियूं ज़ाहिर कयूं ऐं कुझु पंहिंजूं मजबूरियूं ज़ाहिर कयूं। अलाह ताला कंदो इंशाअल्लाह उनजूं बि मजबूरियूं ख़तमु थी वेंदियूं, पर शर्त इहो त जॾहिं सुपा सालार मज़बूत हूंदो त पोइ फ़ौज परवाह न आहे। जेकॾहिं सुपा सालार ई कमज़ोर हूंदो त पोइ फ़ौज कुझु कोन करे सघंदी। तो अलहमदिल्ला सुपा सालार असांजो मज़बूत आहे ऐं हिकिड़ो ॿेड़ो आहे, हिन मां कई लहंदा कई चढ़ंदा ऐं हीउ पंहिंजो सफ़र आहे, इहो जारी सारी रहंदो इंशाअल्लाह। हिकु ॾींहुं पाण मंज़िल ते ज़रूरु ईंदासीं ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां वरी बि अस्सलाम वालेकुम। जे बारी जा इताद जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद।